सखर में समाजी तंजीम नारी फाउंडेशन पारां नाफ़ीन GSF ऐं CSDN गॾियल सहकार सां सियासी जमायतुनि ऐं उम्मीदवारनि सां इलेक्शन कमीशन जे इख़लाक़ी ज़ाब्तनि बाबति सखर प्रेस क्लब में सेमिनार कोठायो वियो। सेमिनार खे ख़िताब कंदे नारी फाउंडेशन चेयरपर्सन अफशा असगर ऐं एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर अनवर महर चयो त इलेक्शन कमीशन पारां मुल्क अंदरि शफ़ाफ़ ऐं पुरअमन चूंडुनि लाइ जोड़ियल इख़लाक़ी ज़ाब्तनि ते अमल करणु सभिनी सियासी पार्टियुनि ऐं चूंड उम्मीदवारनि जी ज़िम्मेवारी आहे। सेमिनार में ॻाल्हाईंदे सखर जे PS 24 ते तहरीक इंसाफ़ जी उम्मीदवार सफिया बलोच ऐं NA 200 ते PTI जे आज़ाद उम्मीदवार डॉक्टर अबनवाज़ कलवड़ चयो त मुल्क अंदरि थींदड़ चूंडुनि में अॻुवाट वॾे पैमाने ते धांधली पई थिए। मुल्क जी वॾी पार्टी PTI खां संदसि सुञाणप जो निशान बि खसियो वियो। PS 24 ते MQM उम्मीदवार एडवोकेट सिराज अहमद ख़ान चयो त पाकिस्तान अंदरि इलेक्शन पैसनि जी रांदि थी वई आहे। मुल्क में सियासी कारकुननि जो मुस्तक़बिल ख़त्म थी वियो आहे। मुस्लिम लीग नून जे सदर ख़ुर्शीद मीरानी चयो त सभिनी सियासी पार्टियुनि खे शफ़ाफ़ चूंड अमल लाइ सबर ऐं तहमुल सां गॾु जमहूरी रवैयो अख़्तियार करणु घुर्जे। PP औरत विंग अॻवान कमर निसा फुलपोटो ऐं समाजी अॻवान गज़ाला काशिफ चयो त पुरअमन ऐं शफ़ाफ़ चूंडूं ई मुल्क जे लाइ बहितर आहिनि। सेमिनार के GSF इक्विप जे प्रोग्राम मैनेजर ज़ुबैर हुसैन, एडवोकेट हैदर महर, सिविल सोसाइटी अॻवान ज़ाहिद कासकेली, मुस्लिम लीग फंक्शनल यूथ अॻवान अरबाज़ अब्बासी, एडवोकेट राबिया भट्टी, सनम अब्दुल मनान, राहिला अंसारी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।